खे कामिल सिबतन में अकेले ऐं बेमिसल मञण जो नालो तौहीद आहे। अरबाब इल्म जा दानिशुरो, जॾहिं मां तौहीद जे मौज़ू ते गौर कयमि त मां तौहीद जे मौज़ू जी शुरुआत काथां खां कयां। जॾहिं मां सहाबा जी ज़िंदगी ते नज़र कयमि त मूंखे तौहीद नज़र आई। जॾहिं मां हज़ूर जे मथां आयल तकलीफ़ुनि ते नज़र कयमि त मूंखे तौहीद नज़र आई। जॾहिं मां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे सफ़रनि ऐं फ़िरौन सां टकरनि वारी ज़िंदगी ते नज़र कयमि त मूंखे तौहीद नज़र आई। जॾहिं मां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बाहि जे आड़ाह वारी ज़िंदगी ते नज़र कयमि त मूंखे तौहीद नज़र आई। जॾहिं मां हज़रत नूह अलैहिस्सलाम जी 950 साला तबलीग ते नज़र कयमि त मूंखे तौहीद नज़र आई। जॾहिं मां हज़रत आदम अलैहिस्सलाम जी आजिज़ी ऐं दुआउनि वारी ज़िंदगी ते नज़र कयमि त मूंखे तौहीद नज़र आई। आख़िर मां तौहीद जी शुरुआत काथां खां कयां? पर जॾहिं मां क़ुरान जी आयत ते नज़र कयमि, वइज़ अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम वअशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम क़ालू बला। गोया क़ुरान करीम जी आयत वाज़े इशारो ॾेई रही आहे, ए मुसलमानो, जेकॾहिं तव्हांखे तौहीद जी शुरुआत करणी आहे त आलम अरवा खां शुरुआत कयो। इन आयत जी तफ़सीर में मजमुअ ज़वाइद में हज़रत उबैया इब्न काब रज़ी अल्लाह तआला अन्हु खां हिकिड़ी रिवायत नक़ल कयल आहे। जॾहिं अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, उन वक़्तु अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पुठीअ ते हथ फेरियो त क़यामत ताईं पैदा थियण वारनि इंसाननि जा रूह निकिरी आया। पोइ अल्लाह ताला फरमायो, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? सभिनीनि चयो, भला, हाओ, तूं असांजो रब आहीं, तूं असांजो मालिक आहीं, तूं असांजो ख़ालिक आहीं, तूं असांजो दाता आहीं। यानी सभिनी तौहीद जो इक़रार कयो। पोइ अल्लाह ताला आलम अरवाह वारी तौहीद खे यादि ॾियारण लाइ तमाम नबीजन तमाम रसूलनि खे दुनिया में मोकिलियो। तमाम नबीजन तमाम रसूलनि पंहिंजी क़ौम खे तौहीद यादि ॾियारी। जीअं हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे तौहीद इन लफ़्ज़नि सां यादि ॾियारी, या क़ौम अअबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरु। ईअं हज़रत हूद अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे तौहीद यादि ॾियारी, या क़ौम अअबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरु। ईअं हज़रत सालेह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे तौहीद यादि ॾियारी, अअबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरु। जॾहिं तुंहिंजे ऐं मुंहिंजे दिलबर नबी शाफ़ी मुहसन साक़ी कौसर बुलंद बाला क़दर रहमत जे समंदर जो वारो आयो, उन पीपल जी उम्मत खे तौहीद यादि ॾियारी, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। हिकु न पर तमाम अंबिया जे बारे में क़ुरान आवाज़ ॾिनो, वमा अरसलना मिन क़ब्लिक मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। इन आयत में मालूम थियो त तमाम अंबिया जो मुश्तरका अमल है पैगाम ला इलाहा इल्लल्लाह फ़अबुदून भरो। मुझे मोहतरम साथियों, यह तौहीद जंहिंजो वादो अल्लाह ताला आलम अरवा में वठी चुकियो हो, जंहिंजी तबलीग जे लाइ कमो बेस 1,24,000 अंबिया हिन रूए ज़मीन ते अची चुकिया हुआ। जॾहिं आमिना जो लाल वो आलम अरवा वारो, वो अंबिया वारो तौहीद जो पैगाम खणी पहुता। उन वक़्तु दुनिया में तौहीद जे मुखालिफ टे वॾा गिरोह मौजूद हुआ, हिकु मजूसी, ॿियो यहूदी, ॿियो ईसाई। मजूसियुनि में तौहीद जो नारो ऐं निशान न हुयो, इहे बि ख़ुदानि खे मञींदा हुआ। हिकु यज़दान, ॿियो हिन में यहूदी ऐं ईसाई में तौहीद नाला वारी रही चुकी हुई। नऊज़ बिल्लाह यहूदी हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु मञींदा हुआ, इहे ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु मञींदा हुआ, ऐं वरी कुझु ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे उलूहियत जो दर्जो ॾींदा हुआ। जॾहिं आमिना जो लाल हिन रूए ज़मीन ते क़दम जमायो, इन टिनि गिरोहनि जी वाज़ह तर्दीद कई, माण्हुनि खे मुकम्मल तौहीद ते अक़ीदे रखण जो हुकुम ॾिनो। छो त तौहीद जी दावत ॾियण का आसान ॻाल्हि नाहे। जेकॾहिं तौहीद जी दावत ॾियण का आसान ॻाल्हि हुजे हा, हज़रत मक्के जा सरदार हज़ूर जी मुखालिफत में न बीहनि हा। जेकॾहिं तौहीद जी दावत ॾियण का आसान ॻाल्हि हुजे हा, हज़ूर जी जुती मुबारक तार जी खटनि में रतो रत न थी विए हा। जेकॾहिं तौहीद जी दावत ॾियण का आसान ॻाल्हि हुजे हा, हज़ूर का ॾंद मुबारक ओत जी जंग में शहीद न कया वञनि हा। मुंहिंजा ग़ैरतमंद मुसलमानों, एॾिन वॾिन तकलीफ़ुनि जे बावजूद हज़ूर तौहीद ते इस्तिक़ामत जा पहाड़ नज़र आया। हज़ूर खे मिशन तां हटाइण लाइ हज़ूर जे प्यारे साहब खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं। हज़रत अबू बकर खे तौहीद ते अक़ीदे रखण जे करे पंहिंजो ख़्याल थियण ते मजबूर कयो वियो। हज़रत उस्मान खे तौहीद ते अक़ीदे रखण जे करे पंहिंजे चाचे रसीअ सां ॿधो। हज़रत बिलाल खे तौहीद ते अक़ीदे रखण जे करे गरम वारीअ ते लिटायो वियो। हज़रत हुनैफा सामी खे टच कंदड़
पानी में धोवे हो जे हजूर तौहीद ते इस्तिकामत जा पहाड़ नजर आया ये हजूर का गुलाम साहब की तौहीद के इस्तिकामत जा पहाड़ नजर आया। मेरा महतरम साथियों जरा मैं तौहीद की वजाहत क्यों मुझे ज़मीर हमके इजाजत करनी तौहीद के दलील से पहले पंहिंजे मौजू के बंद किया जरा मैं तौहीद की दलील से ना कुरान मजीद की तरफ नजर फेराया तो मुझे हसारे जरिए नजर आया जरा मैं तौहीद की दलील से ना अहादीस मुबारका का और आप बताया ला ताबा दलील नजर आया पर जरा इन दिन पाक कलाम का नजर हटाए करे रोए जमीन देखे जमीन पे नजर करी तब भी मुझे तौहीद की दलील नजर आई मुझे गैरतमंद मुसलमानों जेकर तव्हां के रब्बे जो जलाल की तौहीद की दलील ॾिसी हुजे कंहिं कुतुबखाने में वञण जी ज़रूरत नाहे कंहिं मदरसे ऐं कॉलेज में वञी करे तहक़ीक़ करण जी ज़रूरत नाहे बल्कि उहे ज़मीन जो ज़रो खणी करे उनजी तकलीफ़ ते गौर कयो आसमान जी फलनि ते पारा रंगीन नक्शनि ते गौर कयो ऐं ज़मीन जे वसीम बिस्तर हुजनि ते गौर कयो कोहे जो बचे फलनि ते पारा चोटियुनि ते गौर कयो इहे सभु शयूं गवाही ॾेई करे रब्बे जलाल जी तौहीद जो ऐलान करे रहियूं आहिनि दुनिया काइनात के लोकान फीही मआलियतुन इल्लल्लाह जो अमली तफसीर पेश करे रहियूं आहिनि दुनिया कुफर पे ॿुधाए रहियूं आहिनि जेकॾहिं रब्बे जुल जलाल खां अलावा कोई ख़ालिक हुजे हा रब्बे जुल जलाल खां अलावा कोई ॿियो मुख्तार कोन हुजे हा ये धरती इन तरह सां पुरौनक न हुजे हा सितारनि में चमक ऐं धमक न हुजे हा बल्कि रूए ज़मीन जो ज़र्रो ज़र्रो फसाद ऐं ख़राबी जो मज़र बणिजी वञे हा। बस मुझे साथियों तौहीद के मौजू के इन शेर का खत्म करना चाहे तो उसी पर हमेशा भरोसा करो तुम उसी पर हमेशा भरोसा करो तुम उसी के सदा इश्क का दम भरो तुम उसी के गज़ब से डरो तुम उसी की तलब में मर्द तुम मुकर रहे शिद्दत से उसकी खुदाई नहीं उसके आगे किसी की बड़ाई नहीं उसके आगे किसी की बड़ाई।